तवानिसरे आओ हक़सत न्यूज़ नाज़रीन तां सां ख़बर शामिल कंदा गोलार्ची खान जा थे ग्रैंड हेल्थ अलायंस जे सद ते तालके अस्पताल गोलार्ची में डॉक्टरन ऐं पैरामेडिकल स्टाफ पारां कोरोना अलाउंस ऐं हिफ़ाज़ती सामान न ॾियण समेत 13 मुतालबन जी मञता लाइ डॉक्टर रमज़ान आरई ऐं मुख्तियार मेमण जी अॻवानीअ में ओपीडी जो मुकम्मल बाइकाट करे कम छॾे हड़ताल कई वई। उन मौके ते मुज़ाहिरीन खे खिताब कंदे अॻवाननि चयो त ग्रेट हेल्थ अलायंस जे सॾ ते अॼु असां ओपीडी जो बाइकाट कयो आहे। जेकॾहिं असांजा मुतालबा तस्लीम न कया विया त एमरजेंसी जो बाइकाट कंदासीं। नाज़रीन रिपोर्ट करे रहियो आहे ज़ीशान अब्बास, हक़सत न्यूज़, कोलारची।